निजाम अली साहब जिंदाबाद, निजाम अली साहब जिंदाबाद, निसार शेख साहब जिंदाबाद, अकबर साहब जिंदाबाद, निष्कारी 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 निजाम अली साहब जिंदाबाद, निष्कारी निष्कारी निजाम अली साहब जिंदाबाद, निष्कारी जेको अमल आहे त निजकारी जे ख़िलाफ़ु असां लेबर जेको आहे सो गॾु आहियूं। असां साईं जिन जे हिकिड़े बि लफ़्ज़ खे लबेक चवंदासीं, चाहे असांखे छा बि करिणो पवंदो। बाक़ी ही जेके तव्हां पुराणो सिस्टम ॾिसो, जेके प्राइवेट थर्मल कया आहिनि गवर्नमेंट जे, त उन मां कहिड़ो असांखे फ़ाइदो पियो आहे जो हाणे असांजी कंपनियुनि खे प्राइवेट था कनि। उन्हनि मां बि त नुक़सानु आहे, बंदि पिया आहिनि थर्मल, बंदि पिया आहिनि, उन्हनि जे जेको आहे पेमेंट गवर्नमेंट उनखे कंदी थी अचे पई। अहिड़े हिसाब सां ही कंपनी जेकॾहिं बंदि थींदियूं त आवाम खे बि तकलीफ़ थींदी ऐं स्टाफ खे बि तकलीफ़ थींदी। इन जे करे असां निज़ाम अली साहब जे हुकुम जे मुताबिक़ असांखे अगरि जेको बि अमल करिणो पियो असां बिल्कुलु कंदासीं। असांजे रहबर जे सॾ ते मिस्टर अब्दुल लतीफ़ निज़ामानी एहतजाज कयो, निजकारी जे ख़िलाफ़ु आईंदा बि कंदा रहंदासीं। इहे अमल थियो त अञा इन एहतजाज खे वधायो वेंदो। जेसि ताणी बि असांखे भली लाहौर ताणी वञिणो पए, इस्लामाबाद ताणी वञिणो पए, एहतजाज लबेक चवंदासीं, केसि ताणी बि असांखे वञिणो पियो उनजे एहतजाज कंदासीं। असांजो अॼु पुरअमन एहतजाज कयो पियो वञे निजकारी जे हवाले सां, जंहिंमें तमामु जेके वापडा जूं कंपनीज़ आहिनि उन्हनि खे पंहिंजो गवर्नमेंट जेका आहे उहा निजकार पई करे, जंहिंजे लाइ असां एहतजाज करे रहिया आहियूं। ऐं गवर्नमेंट जेका आहे हिन ते असां उनखे अपील था कयूं त गवर्नमेंट जेको फ़ैसिलो वरितो आहे उन ते पंहिंजी गौर वीचार करे।